नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदा हालो त मेहरापुर जे सीनियर साफ़ी अज़ीज़ मेमून जा मुख्य जवाबदार 1 साल गुज़रण बावजूद गिरफ्तार न थिया। अज़ीज़ मेमून जे कातिलनि जी गिरफ्तार लाइ प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं साफ़ी यूनुस भुट्टो, मज़हर में सिद्दीकी, शाहिद चन्ना, यूसुफ मंगी, सदाम मलिक, सलीम बोज़दार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। उन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि हर रोज़ हक़ ऐं सच लिखण ते साफ़ियुनि खे तशद्दुद, क़त्ल ऐं कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। इन्हनि चयो त 1 साल गुज़रण बावजूद पुलिस अञा ताईं साफ़ी अज़ीज़ मेमून जा मुख्य जवाबदार गिरफ्तार नाहे करे सघी। इन्हनि चयो त हुकूमत साफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थी चुकी आहे। उन मौक़े ते कलम धड़नि चीफ जस्टिस IG सिंध समेत वस वारनि खे अपील कई त फौरी तौर साफ़ी अज़ीज़ मेमून जा मुख्य जवाबदार गिरफ्तार करे खेस खून सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।